हिनखे हिकिड़ो मिनट तव्हां फोटो कढो महिरबानी। किताब जो शायरी जा मजमूआ आहिनि अदी इरशाद जा हिकिड़ो मजमूओ रोशनी पब्लिकेशन हैदराबाद जे तरफ़ां शाया कयो वियो आहे ऐं ॿियो अदी इरशाद जो ही मजमूओ जेको आहे उहो सिंध राणी पब्लिकेशन जे तरफ़ां असांजे दोस्त मौला मुस्तफ़ा सोलंकी शाया करायो आहे। ही ॿई मजमूआ जिन जा ख़ासि तरह सां ही मजमूओ जेको घड़ी गमन जी वारी आहे उनजो मुहाग इमदाद हुसैनी साहिब जिन जो तहरीर कयल आहे ऐं अवां जी ख़िदमत में एतिरो ज़रूरु ॿुधायां त हीअ जेको किताब आहे घड़ी गमन जी भारी उनजी जेका अर्पना आहे उहा अदी इरशाद पंहिंजी जीजल अमड़ जे नाले जंहिं लिखियाई त जंहिं मूंखे जनमु ॾिनो, सिंध अमड़ जे नाले जंहिं मूंखे सुञाणप ॾिनी, मैडम तमीना मुफ्ती साहिबा जे नाले जंहिं मूंखे लिखण जो उत्साह बख़्शियो, मोहतरम साईं इमदाद हुसैनी साहिब जे नाले जंहिं क़ीमती वक़्तु ॾेई मुंहिंजी इन शाइरी जी इस्लाह कई ऐं पंहिंजी राय जो इज़हार कयो। असांजे विच में अमर सिंधु साहिबा जेका ख़ुदि बि असीं सम्झूं था त असांजी सैरदाद खां पोइ सिंधी शाइरी जो जेको नओं सफ़र शुरू कयो जंहिंमें ख़ासि तरह सां नसरी नज़्म में मज़ाहिमत ऐं फेमिनिस्ट ऐं औरत जे आवाज़ खे औरत जो आवाज़ बनाए पेश करणु। हूअं त बिटाईअ बि पंहिंजे औरतुनि खे हिकिड़ो आवाज़ ॾिनो आहे, इनकलाब ॾिनो आहे। ऐं तॾहिं हैरान थींदो त शाह लतीफ़ पंहिंजी शाइरी में पंहिंजो पाण सां बि ॻाल्हायो आहे ऐं जेकॾहिं ॻाल्हायो आहे त उन्हनि सूरनि सां ॻाल्हायो आहे जिन जे हवाले सां हुन तरह तरह जे इनकलाबी ऐलानी बग़ावतुनि खे पंहिंजी शाइरी में समेटियो आहे। उन सॼो रंग असांजे अमर सिंध जे उन नसरी नज़मनि में आहे जिन ते ॾिया ॾिया लाट में शेख अयाज़ साहब तमामु सुहिणा लफ़्ज़ लिखिया आहिनि। ऐं अमर सिंध जो गुज़ारिश कंदुसि त पाण अचनि ऐं असांजी अदी इरशाद जे किताब जे मुतालिक़ ख़्याल गुज़ारनि। अमर सिंध महिरबानी वसीम तव्हांजी ख़ासि तौर ते महिरबानी इरशाद सिंधो जी। सची ॻाल्हि इहा आहे त किताब जी मुहूरत वारी जेका तकरीब हूंदी आहे उहा मूंखे इहो महसूसु थींदो आहे जीअं ॿार जी छठी थिए ऐं छठी ते नाव रखियो वेंदो आहे ऐं उन छठी ते नाव रखण जे टाइम ते जेका सभ खां वधीक ख़ुशीअ में नचंदे कुॾंदे नज़र ईंदी आहे हिकु त उन ॿार जी माउ हूंदी आहे पर उन खां वधीक जेका ख़ुशी हूंदियूं आहिनि उहे उन ॿार जूं पुराणियूं ॾाॾियूं या नानियूं हूंदियूं आहिनि। त मां हमेशह जॾहिं बि के असांजी भेण शाइरा जी या कंहिं बि राइटर जी औरतुनि जी कंहिं बि किताब जी मुहूरत थींदी आहे त मूंखे लॻंदो आहे त उन्हनि पुराणे नानियुनि ॾाॾियुनि वांगुरु घणी ख़ुशी मूंखे थींदी आहे ऐं थोरी ख़ुशी हुन साहिब किताब खे हूंदी। इन करे जो सची ॻाल्हि इहा आहे त मूं कल्ह जोड़ी बि चयो त औरतुनि जो लिखणु दरअसल पोइ छा लिखनि थियूं उहो कमु नकाब जो आहे पर औरतुनि जो लिखणु पंहिंजे समाज सां हिकु तरह सां बग़ावत आहे ऐं हिकु तरह सां जेको रिवाजी समाज आहे उनखे पंहिंजी आइडेंटिटी सां ॾिसणु ऐं साम्हूं अचणु आहे। उन हवाले सां मां इरशाद खे मुबारकबाद ॾींदसि त इरशाद हिकु किताब न पर ॿिनि ज्वारनि त न चवंदसि छो त हिन में वक़्तु गुज़री चुको आहे त ॿिनि किताबनि जी जेका तख़लीक़कार आहे उन हवाले सां हू असां सभिनी जी जेके आहिनि न रुगो मुबारकूं लहे पर मां इहो ज़रूरु चवंदसि त ही औरत जी किथे बि ख़ासि तौर ते सिंधी समाज जे अंदरि उहो अदबी हवाले सां हुजे, सियासी हवाले सां हुजे, समाजी हवाले सां हुजे, जिते बि किथे हिकु विख वधे थी मां ईअं सम्झां थी सिंध जी औरत वधीक सघारी थिए थी ऐं जिते बि किथे सिंध जी औरत पंहिंजे नाले खे नाले सां साम्हूं अचे थी मूंखे ईअं लॻंदो आहे त सिंधी समाज पंहिंजे औरतुनि खे नाले ॾियण में कामयाबु थियो आहे। इन हवाले सां ही सिर्फ़ु हिकु तख़लीक़कार जो कोरियो या सिंधी अदब ते थोरो कोन्हे पर मां सम्झां थी त जेकॾहिं का औरत लिखे थी ऐं उहा किताबी शिकल जी सूरत में जॾहिं साम्हूं अचे थो उहा हिकिड़े समाज जे लाइ ख़ुशाइनि ॻाल्हि थिए थी।
मां इरशाद सुमरे जे जेका असां हिन किताब ते थोरो ॻाल्हाईंदसि त उन जा मौज़ू कहिड़ा आहिनि ऐं उन्हनि मौज़ूअनि सां हुन निभायो केतिरो आहे। त थोरो मां उन खां पहिरीं ॻाल्हाइणु चाहींदसि त कुझु वक़्तु थियो आहे त मूंखे महसूसु थियो आहे त सिंधी समाज जे अंदरि औरत जे पोरीअ लाइ पोइ उहो तकनीकी हुजे, समाजी हुजे, सियासी हुजे, उन जे लाइ का घणी जेका असां मञता त कोन्हे, पर हिकु अहिड़ी लहर ज़रूरु हली आहे जंहिं लहर में मौक़ो वठी उन्हनि औरतुनि जे ॾिकणियुनि खे, मौक़ो वठी उन्हनि औरतुनि खे निशानो बणायो थो वञे। ऐं यकीननि जॾहिं बि उहा लहर शुरू थींदी आहे त हिकिड़ी बिना मायूस कुन उन इंडिकेटर जे तौर ते असां समाज लाइ वठूं था हीउ समाज केॾां वञी रहियो आहे। हुन रुगो औरत जे हवाले सां न, हिकिड़े समाज जो हिकिड़ो बाशऊर माण्हू ॿिए माण्हू खे कीअं मञता ॾियण लाइ जेको असां बीठो आहे उहा केतिरी पॉज़िटिव आहे, केतिरी नेगेटिव आहे, उन सां समाज जी इख़लाक़ियात जी माप थिए थी। ऐं उन इख़लाक़ियात जी माप में जॾहिं जॾहिं बि मायूसी थिए थी, मुंहिंजी बि जेके पंहिंजे दोस्त आहिनि सभु असांजो पंहिंजो सफ़ आहे, उन सफ़ में मां इहो महसूसु कंदी आहियां हिकिड़ी लहर अची वेंदी आहे जंहिंखे चइजे त हिकिड़ी पेसिमिस्ट जेका असां अप्रोच थी वेंदी आहे। ऐं मूंखे इहो महसूसु थींदो आहे त जेके बि औरतूं गॾु बीठियूं आहिनि, ॿाहिरि आयल आहिनि, उहे हिकु लम्हे लाइ न रुगो मायूस थियनि थियूं, पर समाज तां, समाजी रिश्तनि तां ऐं समाजी जेका असां मजमूई ॾाहक तां उन्हनि जो एतबार कयो वेंदो आहे। उन वारे खां मां इहो सोचंदी त छा इहो सिर्फ़ु सिंधी समाज सां वाबस्ता आहे, छा इहो सिर्फ़ु कुझु दुनियनि, कुझु शख़्सनि ऐं कुझु फ़र्दनि जो मामिलो आहे, या इन मामले खे ॿिए तरीक़े सां बि ॾिसी सघिजे थो। ऐं मां उहो सोचे त हिन में एॾो मायूस थियण जी ज़रूरत कोन्हे। मुमकिन आहे उहो निशानो मां हुजां, मुमकिन आहे हुनजो निशानो असांजो ॿियूं दोस्त हुजनि, मुमकिन आहे हुनजो निशानो बनाईंदड़ असां सां गॾु वेठल हुजनि, पर मूं इहो महसूसु कयो छा इहा का हिकिड़ी अजीब जेका असां रुगो सिंधी समाज जी नफ़्सियात आहे, रुगो कुझु माण्हुनि जी नफ़्सियात आहे, या तारीख़ में जो को अमल रहियो आहे, उहो सोचींदे मूं इहो सोचियो त बजाए इन जे जो हर मामले खे ऐं हर ॻाल्हि खे दीवारे गरिया ठाहे असां मातम कयूं, हर भेरे असां उहो रोइणो पिटणो पऊं, रोइण पिटण में पऊं त हीउ समाज असांखे कहिड़ी मौत थो ॾिए। छो न ईअं कजे त तारीख़ मां अहिड़े ई क़िस्म जा मिसाल, तारीख़ में थोरी झांकी पाए ॾिसजे त छा ॿियनि समाजनि में ईअं थियो आहे या न थियो आहे। ऐं उन जे लाइ मूं इहो सोचियो त मूंखे हाणे ॿिए कमु करण जे बजाए इहो ज़रूरु करणु खपे त ख़ासि तौर ते जंहिं यूरोप जी तरक़ी, जंहिं यूरोप जे सेक्युलरिज़म, जंहिं यूरोप जी इनलाइटमेंट, जंहिं यूरोप जे फिक्री पोरे खे असां अॼु 21वीं सदीअ में न रुगो सारायूं था पर उनखे सलाम था कयूं। उन 21वीं सदी जे उन यूरोप जे फिक्री सफ़र खे ॾिसजे, उन्हनि औरतुनि सां जेके इनलाइटमेंट वारी तहरीक में, रोशन ख़्याली वारी तहरीक में, तरक़ी पसंदी वारी तहरीक में जिन हिसो वरितो आहे, छा उन्हनि सां कुझु ईअं न थियो आहे जेको सिंधी समाज में हाणे थी रहियो आहे। उन हवाले सां मूं इहो सोचियो कि का प्रोफाइल्स लिखबा जेके यूरोपी औरतुनि जे विश्व में हुजनि, ऐं उहे यूरोपी औरतूं जिन 18वीं सदीअ में पहिरीं सुजाॻी जा पेर खया हुजनि। ऐं उन में मूंखे हिकिड़ो नालो मिलियो, मेरी वॉलनक्रॉफ्ट जो नालो मिलियो, ऐं उन हिकिड़ो किताबु लिखियो द विंडिकेशन ऑफ वुमेन्स राइट, औरतुनि जा हक़नि जे बारे में। ऐं इहो फ्रेंच रेवोल्यूशन जे उन दौरान ई लिखियो वियो। ऐं फ्रेंच रेवोल्यूशन जेका सुजाॻी आंदी ऐं जेका हिन में समाज जी उथल पुथल में हिसो वरितो, मां उन औरत राइटर जी जॾहिं मां बायोग्राफिकल ऐं उनजे कम जे हवाले सां जॾहिं मां पढ़णु शुरू कयो त मूंखे ईअं लॻो त हीउ जेको
उन दौर जो मर्द उन औरत सां जीअं मुखातिब थी रहियो हुयो, मूंखे इहो लॻो त हीअ अॼोकी सिंध जो सिंधी दानिश्वर आहे जेको अॼोकी सिंध जी औरत सां मुखातिब आहे, छाकाणि त हुनजो लॻभॻि रवैयो उहो ई हुयो जेको असां हाणे त रुगो महसूसु करे रहिया आहियूं, पर सही बि रहिया आहियूं। पर साॻिए वक़्त ते मूं उन औरत जी ज़िंदगी खे ॾिठो, लॻभॻि उनजी ज़िंदगी बि ईअं ई गुज़री रही हुई जेका असांजे हिसे में अॼुकल्ह जे दौर में आयल आहे। सो इन हवाले सां बि मां चवंदसि ही फ़र्दनि जो मामिलो कोन्हे, ही कंहिंजी शख़्सी उन्हनि जो मामिलो कोन्हे, पर दरअसल ही हिकिड़ी समाजी उथल पुथल जे दौरान उन्हनि क़ुवतुनि जो हिकिड़ो तारीख़ी रोल आहे जेको उहे अदा करण ते मजबूर आहिनि। ऐं उहे तारीख़ी क़ुवतूं यकीननि खे फ़र्क़ जी शिकल में पंहिंजो पाण खे इज़ारे रहियूं आहिनि, मस्बत तरीक़नि सां बि मनफ़ी तरीक़नि सां बि। सो उमेद त मुंहिंजो जेको आहे कुझु हिते हिन जा इरशाद सिंबल्स जा बि जेके आहिनि रोशनी वारा ऐं ॿिया जेके पब्लिशर्स आहिनि, ऐं मां जेको आहे ज़रूरु इहो चाहींदसि त उहो को किताबी शिकल में जेकॾहिं साम्हूं अचे, छाकाणि त हिकिड़ी औरत ते लिखंदे मूं महसूसु कयो त 20-25 पन्ना रुगो उनजी ज़िंदगी, उनजे एक्शन्स, उनजे रिएक्शन्स ते गुज़री पिया वञनि। ऐं मूं जॾहिं मां राति जो आख़िरी जुमिलो जेको लिखियो पिए ऐं पढ़ियो पिए, उहो लिखंदे मूंखे बिल्कुलु ईअं महसूसु कयो त ॼण ही 21वीं सदी जी सिंध आहे, हीअ जेका असां 18वीं सदी जो यूरोप कोन्हे उन में लिखियलु हुयो त मेरी जा जेके हमसर हुआ, मेरी मां इहो ॿुधाईंदी आहियां त मेरी जी हिकिड़ी धीउ जेका असां मेरी शेले, जेका शेले जी जेका असां ज़ाल थी, उन खां पोइ हुन गवर्नस जे तौर ते ॿारनि जी सार संभाल वारो कमु कयो। ऐं उन में जीअं छोकिरीअ जी पालना कयई, उहा छोकिरी बि वॾी राइटर थी, ऐं टीह धीउ जेका हुनजी उहा माना हिकिड़ो पंहिंजो नालो पोयां तारीख़ में छॾे रही। उनजो पंहिंजे किताबनि जे हवाले सां, फिक्री पोड़े जे हवाले सां जेको कंट्रीब्यूशन कयो, उन हवाले सां बि जेॾी महिल पढ़ियो पिए त लिखियलु हुयो रुगो 18वीं सदी न पर 20 सदी ताईं, ख़ासि तौर ते 1960 खां अॻु ताईं माण्हू हुनखे ईअं पढ़ंदा हुया त पंहिंजे दौर जी हिकिड़ी आवारा, हिकिड़ी फ़हाशा ऐं हिकिड़ी पर्सनल ज़िंदगी में नाकाम औरत, उनखे ईअं लिखियो पियो। ऐं मां हैरान थियसि हुनजी जेका मौत थी हुई, जेॾी महिल हू पंहिंजी आख़िरी धीअ खे जनमु ॾेई रही हुई, त उनजो व्यम जे दौरान कॉम्प्लिकेशन्स थी विया हुया ऐं उन में उनजो मौत थियो हुयो। उन मौत ते बि उनजे हमसर इहो लिखियो हुयो त सॼी उमिरि जेका असां विढ़ंदी रही ऐं साबित कंदी रही त औरतूं ऐं मर्द बराबरि आहिनि, पर ख़ुदि जंहिं बीमारी में या जंहिंजे करे हिनजो मौत थियो आहे, उहा ख़ुदि बीमारी ॿुधाए थी त व्यम जे दौरान जो मौत थियो आहे, ऐं उहो व्यम जे दौरान मौत हिन जे जिन्स जी तफ़रीक़ खे ज़ाहिर करे थो ऐं इहो कुदरती तौर ते ज़ाहिर करे थो त हीअ औरतूं इन ई जेके असां उनजे लाइक़ आहिनि। मां हैरान थी वई हुअसि हीअ 20 सदी जी जेका असां सिंध आहे, उहा बि लॻभॻि ईअं नोट थी करे उनजो मतिलबु इहो आहे त असां समाजी तौर ते अञा 18वीं सदी मां गुज़री रहिया आहियूं। त उनखे बजाए मायूस थियण जे असांखे ॾिसणु खपे ही समाजी रवैया हर दौर में ईंदा रहिया आहिनि। ऐं हाणे मां इरशाद जो जेको असां हुनजे हवाले सां थोरो ॻाल्हाईंदसि त इरशाद जा मौज़ू छा आहे। जेकॾहिं तव्हां ॾिसो, मां ख़ासि तौर ते उनजे फ़नी हवाले ते नथी ॻाल्हायां, उनजे टेक्निकल उन ते नथी ॻाल्हायां, छाकाणि त हुनजो हिकिड़ो जेको पहिरियों किताबु आहे, पहिरियों किताबु कंहिं ताईं पाबंद शाइरी ते ॿुधल आहे, ऐं ॿियो जेको किताबु आहे उहो नसरी नज़मनि ते ॿुधल आहे। मूंखे आम तौर ते बि शाइरी जे सभ खां वधीक जेका पहिरीं शइ जेका मूंखे मजबूर कंदी आहे, जंहिंखे ॾिठो वञे, जेका मूंखे अट्रैक्ट कंदी आहे, उहा उनजो फिक्री दर हूंदो आहे, उनजो मौज़ू हूंदो आहे, उनजो मौज़ू छा आहे। मूं मौज़ू जे हवाले सां जॾहिं इरशाद सुमरी खे जी शाइरी खे पियो ॾिठो त मूंखे नज़र आयो त इरशाद जी शाइरी जे अंदरि शायदि मौज़ू आहिनि ॿ या टे, जीअं त दुनिया जा मौज़ू ॿ या टे आहिनि कि हिकु हू जंहिंसां मुखातिब आहे उहो मालिक आहे, उहो ख़लकण वारो आहे, उहो रब आहे। ऐं मूं कोशिशि पे कई त
आख़िर छो माना कहिड़ी नफ़सियात जे तहत बार बार उन मालिक जो, बार बार उन रब जो, बार बार उन ख़लकनहार खां मुखातिब थियण जी ज़रूरत थी पेश अचे के शाइरा खे या के हसास राइटर खे। मूंखे ईअं महसूसु थियो त शायदि जंहिं समाजी दौर मां असां गुज़रूं पिया, उन समाजी दौर जे अंदरि जॾहिं इंतिहा दर्जे जी बेवसी थिए थी, लाचारी महसूसु थिए थी ऐं माण्हू खे महसूसु थिए थो त शायदि हू वधीक कुझु नथो करे सघे, उन वक़्त ते माण्हू खे पंहिंजो रब घणो यादि ईंदो आहे। ऐं हीउ हिकिड़ो मकालमो आहे उन सां रब सां, जंहिंखे बार बार ॿुधायो वियो आहे त जेको आहे सो सिंध सां छा थी वियो आहे, औरतुनि सां छा थी वियो आहे। मां पिंडार में असांजे रसूल साहिब खे भली ॻाल्हि चवंदसि